नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में मोहब्बत डेरो भरिसां ॻोठ छुटल सरगाणी जी रवासण नौजवान नारी शीतला सरगाणी पारां बिरादरी जे बासरनि जी ज़ातियुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते नारी दाहींदे चयो त बिरादरी जे बासरनि मुंहिंजो ऐं मुंहिंजे वारसनि जो जीअण जंजाल बणाए छॾियो आहे। नारी जो चवणु आहे त हू 15 साल अॻु बिरादरी जे बासर कंहिं मामले ते मुंहिंजे वारसनि ते ज़बरदस्ती फ़ैसिलो मड़ींदे संग चिटो ॾंड हयो। जंहिं वक़्तु हू नंढी उमिरि जी हुई, हाणे जॾहिं हू सम्झ सां थी वई आहे त बासर वॾेरा मुंहिंजी ज़बरदस्ती संग चिटे वारे फ़ैसिले खे बरक़रार रखंदे मुंहिंजे वारसनि खां मुंहिंजो संग वठी ज़बरदस्ती अली अहमद नाले शख़्स सां शादी कराइण चाहिनि था, जेको फ़ैसिलो मूंखे क़बूल न आहे। बासर ख़ुदा बख़्श ऐं संदसि पुटु मूंखे मुंहिंजे वालिद खे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं धमकियूं ॾेई रहिया। ग़रीब मिस्किन हुजण करे केरु मदद करण वारो न आहे। हिननि DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फेरोज़, DSP कंडियारो समेत वसवारनि खां मुतालबो कयो त नोटिस वठी खेसि इंसाफ़ ॾियारियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।